दोस्तों, इतना ही भर पासे मां टंडो कैसर हिन धरती असांखे एक नौजवान शायर आसी महमूद ज़मीनी के नाले से नुमाया करे दिनो है। मां पंहिंजे हिन मस्त अलस शायर आसी महमूद के गुजारिश तो करिया त पाण अचन पंहिंजे अंदाज पंहिंजे ढंग जो मुख्तलिफ शायर आसी महमूद ज़मीनी। हिकड़ा डींदड़ हथड़ा ऐं ॿिया मंगण हार ॾेहन जा ॾातार छा ही सभु कुझु तो लिखियो। जीवन जांडह विच में जाड़ू जी आपो ततीय वेल तंदूर ते काढ़े में कापो दस्यो कंहिंखे ॾेह में ॾिजे ॾोरापो मुल्ह न को मापो पोरियत जे कमकार जो। सागी काक न कापड़ी नई सोराणू सागी काक न कापड़ी नई सोराणू कंहिंखे फुर्सत आ ॾिसे मूमल जो माण्हू दवा ऐं दाणू ॻोल्हे अॼु जो मेंधरो। पुठन खां कमीस ते पघर जा लीका सदाई शरीर ते पोरे जा पाछा जीअण लाइ जेॾा केॾा जतन था कजनि। घणो अॻ में वक़्त खां पोढ़ो आवियो थी आईंदे जा थो ॾिसे सपना पोइ भी पोरियत मुंहिंजो पीउ जीअण जो ओहञाण आ। सियारे जी बरसात में उत्तर ओतूं ॾे ऐं को आधीअ रात जो पाणीअ वारे ते हथड़ा थो सेके सपननि संदे मच ते हथड़ा थो सेके सपननि संदे मच ते। सेवारियल समाज खे नए सिर अॼूं आ तब्दीलीअ जे ख़ौफ़ खां छो थो डिॼी छो थो छिरकी भाव छॾे डप ऐं डाव आओ त ॻोल्हियूं आजपो खोले नेणन दर भली करे आया खोले नेणन दर भली करे आया अचो उन्हनि जो करियूं अखियुनि सी आधर आया पंहिंजे घर सपना खोंबे रंग जा आया पंहिंजे घर सपना खोंबे रंग जा। हीअ जो पाए बांबड़ा बालक नंढो ॿार अचो चुमू दोस्तो हुन जूं अखियूं यार असां जेको जोड़ियो सपननि जो संसार हुन जी नेण निहार तंहिंजी साभिया माणदी हुन जी नेण निहार तंहिंजी साभिया माणदी। हिकिड़ो नज़्म अर्ज़ आख़िर में आऊं अहिड़े देश जो वासी जिते आऊं अहिड़े देश जो वासी जिते हर आंगण ते ख़ौफ़ जा तूहर फुटल ऐं घरनि जे सभिनी दीवारुनि मथां रोज़ वधंदी थी वञे का डप वल ऐं घरनि जे सभिनी दीवारुनि मथां रोज़ वधंदी थी वञे का डप वल। बालपण खां उम्र जे हिन मोड़ ते मां मुसलसल रोज़ ॾिसंदो पियो अचां ॾींहं जे चेहरे ते रातियुनि जा ज़ख़्म सुबुह जे मुख ते अंधेरे जा निशान पीरसन माज़ी सुरियल हिन हाल जे लठ जे आधार केसीं बीहंदो ख़ुद फरेबी जे सहारे को भला सोचियां थो केस ताईं जीअंदो पंहिंजे जीअण जो सबबु ॿियो कोन आ पंहिंजे जीअण जो सबबु ॿियो कोन आ हा रुगो उत्साह हिकिड़ो दोस्तो पाण खे ज़िंदह रखियो पियो थो अचे हिन घुटियल माहौल में ओ दोस्तो बेज़ुबां माण्हुनि जे पेशानी मथां गौर सां जांचे ॾिसो छा आहे लिखियल यार जे चेहरे जियां रोशन सुबुह छा असांजे भाग में नाहे लिखियल यार जे चेहरे जियां रोशन सुबुह छा असांजे भाग में नाहे लिखियल
हीअ जेको सुवाल बे आवाज़ आहे, जेकॾहिं तंहिंखे ज़ुबां को ॾेई विझे, पोइ ॾिसजो सा पिरह कीअं थी फुटे, ज़िंदगी खे कीअं थी माना मिले, ज़िंदगी खे कीअं थी माना मिले, ज़िंदगी खे कीअं। महिरबानी आसी महमूद ज़मीनी।